कराची मलीर जे मेमण ॻोठ में मेहरान ऑर्डिनेंस ऑर्गेनाइजेशन तरफ़ां IM मलीर यूथ फेस्टिवल 2022 जी शानदार रंगारंग तकरीब जो इनकाद कयो वियो, जंहिंमें स्कूली ॿारनि मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी, सहाफ़ती शख़्सियतनि वॾे तादाद में शिरकत कई। तकरीरूं मुक़ाबला करण समेत सिंधी सक़ाफ़त सां मोहब्बत जे इज़हार तहत टेबलोज़ पेश कया विया। IM मलीर यूथ फेस्टिवल 2022 जे मौक़े ते मलीर सां तालुक़ रखंदड़ मास्तरी जी टेस्ट पास कंदड़ नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कंदे खेनि एज़ाज़ी शील्डूं, मञता सर्टिफिकेट ॾिना विया। यूथ फेस्टिवल जे मौक़े ते मुख़्तलिफ़ शख़्सियतनि खे अमली, अदबी, सहाफ़ती ख़िदमतूं सरअंजाम ॾियण ते मेहमान ख़ासि कादिर बख़्श कलमती, डॉक्टर मुमताज़ ख़ासखेली, मीर मोहम्मद यासीन, हमीद देपलाई ऐं ॿियनि पारां तारीख़ी किरदार रखंदड़नि जे नालनि सां एज़ाज़ी शील्डूं ॾिनियूं वयूं।